याशिर अली, मुश्ताक फकीर, खादिम हुसैन सनू, अल्लाह दाद दरदारी ऐं संदस नंढड़ो पुट जूनियर नजम अली ऐं ॿियो असांजो हैदराबाद खां मशहूर फनकाराऊं आयल आहिनि शमा कंवल, शाहजहा कंवल ऐं ॿियो फनकार आहे गुलाम नबी वासी। जहां अदबी संगत जी तरफ को अदबी निशस्त थी ऐं उन खां पोइ महफ़िल मौसीक़ी। सखी पिया खे मिली त चइजां चांदनी तो सिवा न थींदी, अची त मुंहिंजे उमास में आ शो तबीरा तिका न थींदी। कॾहिं बि तोते दवार दिल जा, कॾहिं बि तोते दवार दिल जा, न बूट बातूं भली हली आ, बलुड़क आला अखियुनि में हूंदा, मता चवी आ जिया न थींदी। महिरबानी। चोरीअ चोरीअ कोई कंहिंसां नेड़ मिलाए वेठो आ, चोरीअ चोरीअ कोई कंहिंसां नेड़ मिलाए वेठो आ, इन हेॾी सारी महफ़िल में को पाण भुलाए वेठो आ। बारारी जो सादो माण्हू जंहिंजे दिल में गैर न आ, शहर जे सियाणनि वापारियुनि खां पाण फुरायो वेठो आ। रज़ा मोहम्मद। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अर्रहमानिर रहीम, मालिकि यौमिद्दीन, इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, इहदिनस सिरातल मुस्तकीम, सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जज़ाकल्लाह। महबूब चयो पोच ताची पोतो हाँ, महबूब चयो पोच ताची पोतो हाँ, तंदूर हुई वात पची पतो हाँ, चकचूर ॾिसी हाल गम न करे दिलबर, तो वक्त बहरहाल पची पतो हाँ। हिन वक्त असीं अदबी निशस्त शुरू करे आहियूं। उन लाइ असां वटि मोहतरम उस्ताद हिन रूहानी महफ़िल में मौजूद आ। उस्ताद मोहतरम रसूल गुजराणी खे गुज़ारिश कंदुसि त उहो अचे ऐं मकालो पढ़नि। उस्ताद रसूल गुजराणी। सारी रात सुभान जागी जिन याद कयो, उनजी लतीफ़ चए मिटीअ रदो मान, कोड़े कन सलाम अचो आसमान ते। साहिब इज़्ज़त जनाब सैयद मक़सूद अली शाह साहब ऐं साहिब फ़ज़ीलत जनाब बहादुर डारी साहब ऐं रैसानी डारी साहब ऐं मौजूद सामिन हज़रात, अस्सलाम वालेकुम। साईं मुंहिंजा असांजे हिन ज़िले नौशहर फिरोज़पा नवांशाह ज़िले में असांजी शाहपुर जान जी अदबी कॉन्फ्रेंस जेका थींदी आहे, सनियात शाइनाती थींदी आहे ऐं सभिनी खां निराली हूंदी आहे ऐं ॿी थींदी आहे हमल फ़क़ीर जे मेले ते। सभ खां पहिरियां निहायत मां अफ़सोस जी ॻाल्हि ते कमु त असांजे हिन पंडाल में जे हेॾी ख़ल्क़ अची गॾु थी आहे त हिते अदबी कॉन्फ्रेंस अॼु मुनक़द न थी सघी आहे। हिन जे लाइ जहां अदबी संगत खे अर्ज़ु कयूंसि महिरबानी करे आइंदे अहिड़ी ग़लती न हुअणु खपे, छाकाणि त जिन जे बारे में जिन औलिया कराम जे या सूफ़िया कराम जे शान में या मान में ही जलसा या
जेके मल्हाए था वञनि ॾियारा जेके मल्हाए था उन्हनि जे शान में जेकॾहिं कुझु बि न ॻाल्हायो वञे त इहा निहायत अफ़सोसनाक ॻाल्हि हुई। या इन सां गॾोगॾु पंहिंजे इन आवाम खे ॿार कंसि त गुज़ारा ज़िंदगी जो नालो सिर्फ़ु राग न आहे पर बुज़ुर्गाने दीन जे नक्शे क़दम ते हलणु उनजे ज़िंदगी खां वाक़िफ़ हासिल करणु ऐं उन्हनि जे लाइ कुझु ॿुधण जे लाइ जज़्बो धारणु इहा बि हिकिड़ी ईमानी निशानी आहे। त इहे ॻाल्हियूं आहिनि ॿ टे हिते आहिनि मकाल नाश आहिनि लेकिन माण्हुनि जे राग जे शौक़ जे करे हीअ अदबी कॉन्फ्रेंसूं असांजो ख़तमु थी पियूं वञनि ऐं जेकॾहिं इहो ई सिलसिलो रहियो त असांजी जेको नसरी अदब जेको आहे जेको हक़ीक़त में त जेकॾहिं राग रूह जी राहत आहे त अदब जेको आहे नसरी अदब अखियुनि जो ठार आहे। रूह जी राहत सां गॾोगॾु अखियुनि जो ठार ज़रूरी आहे। बहरहाल हीअ असांजी सरज़मीन सिंधड़ी जेका आहे त सुफ़िया कराम जी बुज़ुर्गाने दीन औलिया कराम जी सरज़मीन आहे जिते कई बुज़ुर्गाने दीन हिते शाइनात सूफ़ी रहमतुल्लाह अलैह जिन जी जदोजहद खां तव्हां वाक़ुफ़ आहियो जिन पंहिंजो पाण शहीद कराए छॾियो हज़रत महमूद बिलाल रहमतुल्लाह अलैह जिन जे शहादत जे वाक़े खां तव्हां वाक़ुफ़ आहियो त केतिरे क़दुरु हू जदोजहद करे ऐं हिन समाज सां समाज जे ॾाढाइनि सां टकर खाई करे ग़रीब आवाम जी ॻाल्हि कई। उहो ग़रीब आवाम जिन जे लाइ हिननि औलिया करामनि पंहिंजूं जानियूं कुर्बान कयूं या मखदूम सैयद हसन जहान रहमतुल्लाह अलैह जन इन्हनि ख़ुदि काफ़ी तकलीफ़ूं करोड़ा क़ुरान जे दौर में जेको थियूं त इहे सभु ग़रीब आवाम जे लाइ थियूं। त शाइनात सूफ़ी रहमतुल्लाह जिन जी नारो लॻायो जो कहिड़े दुख आहे त इहे इन्हनि ताईं जेको आहे असांजूं ॿाहिरियूं दुनियाऊं जेके आहिनि सोशलिस्ट या कम्यूनिस्ट जेके तॾहिं था उहे इन्हनि ताईं जेको नज़रियो हासिल करे ऐं पंहिंजो वञी कुझु हासिलात कयूं। बहरहाल अॼोको ॾींहुं जेको आहे तो जहानिया ख़ानदान जो आहे। जहानिया ख़ानदान ते सरसरी नज़र आं विझंदुसि त हीउ ख़ानदान 6वीं सदी हिजरीअ में मदीने पाक मां हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलाम जी बिशारत मिलण ते जो हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलाम हिन सैयद घराणे खे जहानिया ख़ानदान खे इहा बिशारत ॾिनी त तव्हां वञी बुखारा में वञी तबलीग कयो। उते सैयद अली अबुल मोइद उहे पाण जेको सैयद अली अबुल मोइद रहमतुल्लाह अलैह जिन खे बिशारत मिली उहे पाण सफ़र करे सैर सफ़र करे बुखारा में आया। उते बुखारा जे वक़्त जे हाकिम उनखे पंहिंजी न्याणी बि ॾिनी ऐं उन सां गॾोगॾु बादशाह ॾिनी त हीउ ख़ानदान जीअं हिते बुखारा में पहुता तीअं न सिर्फ़ु रूहानी मंज़िलुनि सां पहुता या दीन इस्लाम जे तबलीग जे लिहाज़ खां पहुता लेकिन अल्लाह तबारक व तआला जी महिरबानीअ सां खेनि हुकूमत बि मिली। उहो बुखारा जे हुकूमत खां बाद में न सिर्फ़ु एतिरो बल्कि उहे एतिरा त वॾा आलिम आया सैयद अबुल मोइद रहमतुल्लाह अलैह जन जो हितां जे वॾी अज़ीम शख़्सियत मुल्तान जी हज़रत गौस बहाल हक़ मुल्तानी ज़किया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह जन उन्हनि जे वास साहब ख़ुदि उन्हनि खे वसियत कई छाकाणि त 12 सालनि जी उमिरि में खां वञा नंढा हुआ त वास साहब गुज़ारे हो लेकिन हुनखे पंहिंजे वास साहब गुज़ारिश कई त हिन अहिड़ो शख़्स हिकिड़ो बुखारा में तुंहिंजे खां तालीम हासिल कजांइ त उहो गौस बहाल हक़ ज़किया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह जन ख़ुदि हुन जी ख़िदमत में हाज़िर थी तालीम हासिल कनि था हुन जा मुरीद थियनि था मोतक़द थियनि था ऐं उहे ख़ुदि साहिब कमाल एतिरा थी वञनि था जो हज़रत अबुल मोइद रहमतुल्लाह अलैह जन खे ख़ुदि उन में विलायत नज़र अचे थी ऐं उन खां पोइ बैद में उन जे दावत ते हज़रत उन्हनि खे 595 हिजरी में वरी सैयद अबुल मोइद खे रहमतुल्लाह अलैह जन खे हिकिड़ो फ़र्ज़ अल्लाह तबारक व तआला अता करे थो 595 हिजरी में उहो उन जो नालो हुयो सैयद जलालुद्दीन जेको अॼुकल्ह मशहूरु आहे सैयद जलाल सुरखपोश बुखारी रहमतुल्लाह अलैह। उहे पोइ उते रहनि था उते शादियूं कनि था उन शादीअ मां उते खेनि फ़र्ज़ अता थियनि था हिकिड़ो सैयद अली शाह ॿियो हज़रत सैयद जाफ़र शाह रहमतुल्लाह अलैह त इहे ॿ सैयद फ़र्ज़ उन खां पोइ उनजी घरवारी वफ़ात करे थी वञे पोइ किन साॻे सां पोइ दावत जे लिहाज़ खां या किन रिवायतुनि में अचे थो फ़र्ज़ न हिते पहुची चुका हुआ उन्हनि जी मुलाक़ात जे लिहाज़ खां अचनि पिया था। इन रिवायतुनि मुताबिक़ पहिरियां बखर में आया आहिनि तंहिंखां पोइ सखर में आया आहिनि बखर जेके अॼुकल्ह असां सखर चऊं था इहो बि जेको आहे सो वरी हिकिड़ो सैयद घराणो जेको आहे सैयद बदरुद्दीन बखरी रहमतुल्लाह अलैह जंहिं वटि अची सैयद जलाल सुरखपोश बुखारी रहमतुल्लाह अलैह जन रहिया आहिनि ऐं उन्हनि जी न्याणी हिकिड़ी न्याणी सां शादी कई अथनि जंहिंजो हज़रत बीबी ज़ुहरा नालो हुयो ऐं
उन खां पोइ उनजे वफ़ात खां पोइ अॻु में वरी संदन ॿी नियाणी हज़रत बीबी फातिमा रहमतुल्लाह अलैहा उन सां शादी थी अथनि। उन्हनि मां बि खेनि जेको आहे सो हिकु रिवायत मुताबिक़ फर्ज़ंद ऐं ॿी रिवायत मुताबिक़ जेको आहे सो 3 फर्ज़ंद अता थिया आहिनि। त उन्हनि ॿिनि नियाणियुनि मां जेके थिया आहिनि उन हज़रत बीबी फातिमा त उन्हनि मां जेके फर्ज़ंद अता थिया आहिनि उन्हनि मां सैयद कबीर अहमद जेके उन्हनि मां वरी हज़रत सैयद जलालुद्दीन बुखारी रहमतुल्लाह अलैह जन पैदा थियनि था। उन्हनि खे वरी जहान जो ख़िताब मिले थो। हज़रत सैयद अब्दुल मुयद उनजो फर्ज़ंद सैयद जलाल सुरखोश बुखारी रहमतुल्लाह अलैह वरी उनजा फर्ज़ंद पैदा थियनि था। सैयद कबीर अहमद वरी उनजो परपोटो जेको सैयद जलालुद्दीन वरी उनजो नालो रखे थो वञे जंहिंखे जहान जो ख़िताब मिले थो। त अहिड़े नमूने सां सिलसिलो मां थोरी रिसर्च हिन ख़ानदान ते करे रहियो आहियां त हज़रत जलालुद्दीन सुरखोश बुखारी रहमतुल्लाह अलैह जन जो जेको आहे सिलसिले नसब जेको आहे सो अॻिते हली वञे। संदबाज़ साहिब जो नालो वरी हज़रत इन ॻाल्हि खे जेकॾहिं हज़रत जाफ़र हुयो, हज़रत जाफ़र खां पोइ मोहम्मद वरी तंहिंखां पोइ उहो फर्ज़ंद हुयो महमूद सानी जो। त अहिड़ो सिलसिलो हलंदे हलंदे वञी 38 पीढ़ीअ में जेको आहे सो वञी सो अदनान सां मिले। हाणे अदनान ताईं जेके असांजा तारीख़ नवीस जेके आहिनि या नस्ल जा जेके ॼाणू माण्हू आहिनि उन तां मुतफ़िक़ आहिनि। असांजा मुअत्तिन कलाम जेके सो उन ते मुतफ़िक़ आहिनि। उन खां पहिरियों ते वरी जेको आहे सो तारीख़ बाग़े मुस्तफ़ा हिकु इहा तारीख़ आहे। ॿी तारीख़ वरी आहे त इहो शाहपुर जहानिया ख़ानदान उहा सैयद अली सईद जन पाण जेका असां लिखी हुई सईद मखसूद साहिब जन बाज़ साहिब जन उन में बचे थो हू नबी करीम अलैहिस्सलाम जी पाक ज़िंदगी उन में शिजरा अचनि था। ऐं उन खां पोइ ॿिया वरी जवाहर ख़रीदिया उन में जेको आहे सो रोज़तुल अहबाब जे हवाले सां उन में ख़ुदि जेको आहे सो जवाहर ख़रीदे में ख़ुदि सिलसिला जो काफ़ी कुझु तारीख़ूं मुताले हेठि रखे पोइ उन सिलसिले खे जेको सो ॻंढियो आहे त 38 सिलसिले में वञी अदनान सम्झा 38 खां पोइ 48 सिलसिले में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सां वञी सिलसिलो जेको आहे सो मिले थो। ऐं उन खां पोइ बैद में मथे हलियो थो वञे वीदे हज़रत आदम अलैहिस्सलाम ते। हज़रत जहानिया ख़ानदान जो सिलसिलो जेको आहे सो यानी 6वीं सदी हिजरी खां वठी जेको मदीने खां काफ़िलो निकिरे थो अचे सिंध में अचे थो। ऐं हज़रत जलाल सुरखोश बुखारी रहमतुल्लाह जे 13वीं पीढ़ी में सैयद हामिद अल मस्त जेको हुयो उहो हिते अचे थो शाहपुर जहानिया में। उनजो फर्ज़ंद सैयद शाह महमूद शाहपुरी उहो उन में 24 सिलसिले में उहे साम्हूं मिलनि था। तंहिंखां पोइ सैयद इसहाक़ शाह अचनि था। इसहाक़ शाह खां पोइ सैयद गफ़ूर शाह साहिब जन अचनि था। उन खां पोइ वाहिद अली शाह साहिब जन अचनि था। अहिड़े नमूने सां सैयद कामिल शाह साहिब अचनि था। वरी साईं हामिद अली शाह साहिब अचनि था। वरी साईं कामिल शाह साहिब जन अचनि था। वरी साईं हज़रत महमूद शाह उर्फ़ हज़रत इमाम बख़्श शाह उहे अचनि पिया था। उन खां पोइ नजीब अली शाह अचनि पिया था। साईं सैयद अली शाह अचनि था। वेंदे साईं मक़सूद अली शाह साहिब जन अचनि था। मुंहिंजे ख़्याल में त हीअ 10 सजादा नशीन आहिनि सैयद हामिद अल मस्त रहमतुल्लाह अलैह जन जा। अहिड़े तरह सां हीउ सिलसिलो सैयद मक़सूद अली शाह जन जो जेको आहे सिलसिलो जेको आहे सो वञी जो हज़रत आदम अलैहिस्सलाम ताईं इहो सॼो जेको आहे सो तारीख़ी मवाद जेको आहे सो असांखे मुयसर में काफ़ी जेको आहिनि मां तारीख़ूं गॾु कयूं आहिनि। सिंधी आहिनि, उर्दू आहिनि, अंग्रेज़ी आहिनि, फारसी में बि काफ़ी कुझु मां ॾिठो आहे। उन में बि काफ़ी मवाद मिले थो। बहरहाल इहे असांजे जहानिया ख़ानदान हिकिड़ो अज़ीम ख़ानदान आहे। बड़े सगीर हिंद में जेको आहे सो वॾो ख़ानदान आहे। न सिर्फ़ु इन बल्कि उन जा जेके नाना जेके आहिनि सैयद जलालुद्दीन जहानिया ख़ानदान जहानिया जान कश्त रहमतुल्लाह अलैह वो सैयद मोहम्मद मकी रहमतुल्लाह अलैह जी न्याणी सैयद बदरुद्दीन जी जेका न्याणी सैयद बदरुद्दीन व सैयद सदरुद्दीन जो पुटो सैयद मोहम्मद पुटो सैयद मोहम्मद शुजा जो तो सैयद मोहम्मद शुजा वरी सिधो समूह शेख शहाबुद्दीन सरवदी रहमतुल्लाह अलैह जन जो मुरीद हो ऐं उनजो ख़लीफ़ो बि हुयो सिधो समूह उन खां वठी। अहिड़े नमूने सां जेको आहे सो उनजा शेख शहाबुद्दीन रहमतुल्लाह अलैह जन पंहिंजी न्याणी ॾिनी सैयद मोहम्मद शुजा खे सैयद मोहम्मद सैयद मोहम्मद मकी जेको सैयद बदरुद्दीन शाह बिन सैयद सरवदीन जेको सो जो ॾाॾो हो त उन जे निस्बत सां जेको आहे सरवती तरीक़ो जेको आहे तारीख़ूं लिखनि थियूं त मुल्तान
कुरान में सभ खां पहिरियां जेको सुर वरिते बुज़ुर्ग जेको आयो त इहो सखर में जेको आयो सैयद मोहम्मद बिन मोहम्मद शुजा आयो अहिड़े नमूने सां उनजे औलाद मां सैयद बरकत ॾींदो। बहरहाल हीअ तारीख़ पंहिंजी जाइ ते अहमियत रखे थी। हीअ ख़ानदान तमामु औलिया करामनि सूफ़िया करामनि जो ख़ानदान आहे ऐं हिन में केतिरा ई जेको शाइर थी गुज़ारियो। मां जेसि ताईं हिनखे तरतीब ॾेई रहियो आहियां त पहिरियों जेको सिलसिलो अचे पियो त साईं जान कश्त ताईं अचे पियो। जान सैयद अब्दुल मोहिद खां वठी जहानिया ख़ानदान खां वरी ॿियो सिलसिलो जेको अचे पियो थो त इन सन में मां तक़सीम कयो आहे त उहो सैयद हामिद अल मस्त ताईं अचे थो। वरी सैयद अल मस्त खां वठी सैयद हामिद अल मस्त खां वठी वरी सैयद मक़सूद अली शाह साहिब ताईं जेको थो अचे पियो। अहिड़े नमूने सां इहो सिलसिलो जेको आहे सो हिन जहानिया ख़ानदान जो आहे जेको 6हीं सदीअ खां वठी हले पियो थो जेको अॼु ॾींहं ते आहे। ऐं असांजा इहे मौजूदु आहे जेको सजादा नशीन सैयद मक़सूद अली शाह साहिब आहिनि जिन जे जेके ख़ुदि हक़ीक़त में जेके तारफ़ जो मोहताज न आहिनि उहे पाण ख़ुदि जेके सूफ़ीज़म जा क़ाइल आहिनि। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त मां जेको कुझु लिखां पियो थो त उन में साईंअ जी इहा ख़ुशबरी आहे जो मज़हबी लिहाज़ खां या कहिड़े बि लिहाज़ खां का बि पाबंदी आहे न कई अथनि पाण छो जो मुआरख खे बि आज़ादु रहणो आहे। न अहल सुन्नत जो रहणो आहे, न अहल तशय्युत जो रहणो आहे, न वहाबी रहणो आहे, न बरेली रहणो आहे। जेको कुझु हुनखे तारीख़ मां वात मिलंदो उहो ई जेको हुन में जेको दर्ज कंदो। अहिड़े लिहाज़ खां तारीख़दान या मुआरख जेको हूंदो आहे सो आज़ादु हूंदो आहे। ऐं उहा दिन तरक़ी जेतोणीकि साईं सैयद मक़सूद अली शाह साहिब जन जो जेको आहे सो एतिरी का ख़ासि उमिरि बि न आहे पर उनजी उमिरि जे नंढी उमिरि जे बावजूदि संदन जेका सोच जेका आहे सा हिकु मुफ़क्किराना या हिकिड़ी अहिड़ी त ऊनी सोच आहे जो मां हैरान थींदो आहियां। मां त मुशावत नथो पूरो कयां लेकिन तमामु हिकिड़ी ऊनी सोच रखंदड़ ऐं दिलेराना ऐं सफ़ा जेको सूफ़ीज़म जा माण्हू क़ाइल था त अहिड़े नमूने सां जेको आहे सो पाण पक्का सूफ़ी मूंखे नज़र अचनि था। ऐं कुल में सभु में कुल पाण जे मस्ताक जेको पाण ज़िंदगी बसर करे रहिया आहिनि। ऐं हक़ीक़त जे लिहाज़ खां ॾिसूं त हू सियासी तौर सियासत खां बि बाग़ी आहे लेकिन सियासत में हुनखे आंदो ज़रूरु वञे थो लेकिन सियासत खां ख़ुदि बाग़ी आहे। मां हिकिड़ो दफ़ो ईअं पाण हवेली पाक तां निकिता त मूंखे ॾाढो अजब विझी शयूं त मूंखे चयो त हाणे हिन कोचनि ते मूंखे पंहिंजा वॾा विया नथा ॼनि चवंदा हली खण वञी वण हेठां हिते हिन वक़्तु तव्हां छा करे रहिया आहियो चई बसि तूं सॾु कयो मां निकितुसि मां त पखियुनि सां रियाज़त करे रहियो थी सघे थो कुझु वक़्त खां पोइ पाण जेकोसि ईअं रियाज़त में मशहूरु थी वञनि ऐं हिन जहान खां तारीफ़ थी वञनि लेकिन मुंहिंजो अर्ज़ु एतिरो ज़रूरु आहे त साईंअ जहिड़नि सदाकत सादकनि या सचनि इंसाननि जी आम माण्हू खे बि हिन ज़िंदगी में मसइलनि खे हल करण जे वास्ते ज़रूरत आहे। इन करे इन फ़क़ीर खां हीअ बि हिकिड़े क़िस्म जी फ़क़ीरियात अवाम जी ख़िदमत कई वञे ऐं उन सां गॾोगॾु असांजा नौजवान जेके आहिनि सो सियासतदान रेस बहादुर ख़ान या रेस क़ानून दारी साहिब जन उन सां साथ में आहिनि। इहे हक़ीक़त में टई मां ॾिसी ॾाढो मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। अलाह तबारक व तआला इन्हनि खे जोश ऐं जज़्बो ऐं हक़ीक़ी अवामी ख़िदमत जो जेको रुझान जे त जीअं इहो पंहिंजो काफ़िलो वठी ऐं सदाकत वारो ऐं सचाई वारो सियासी न बल्कि समाजी अदबी या अहिड़े लिहाज़ खां अहिड़ो तरीक़ेकार अख़्तियार कनि जेको अवाम नास खे फ़ाइदो पए। अस्सलामु अलैकुम।